नाज़िन मेहरापुर में सचल अदबी सोसाइटी जे सहकार सां किताबी मेलो लगायो वियो आहे। किताबी मेले में कराची, हैदराबाद, नवाबशाह ऐं सखर समेत वॾे अंग में किताब विकिरो कंदड़ दुकानदार पहुतल आहिनि। किताबी मेलो 3 ॾींहं जारी रहियो। रिपोर्ट करे रहियो आहे धरती टीवी मेहरापुर जे रिपोर्टर बच्चल हंगोरो। मेहरापुर में ॾिसिया जेको किताबी मेलो आहे अॼु आख़िरी ॾींहुं आहे, हुनजे अॼु टियों ॾींहुं आहे। तमामु वॾी रश आहे, सुबुह खां वठी हिन महिल ताईं जेका रश आहे। अचो त जेके माण्हू जेके हिते आया आहिनि, जेके शागिर्द आहिनि, जेके किताब ख़रीद करणु आहिनि, अदीब आहिनि, शाइर आहिनि, सहाफ़ी आहिनि, उन्हनि खां पुछूं त हिन किताब जे बारे में तव्हांजो छा चवणु आहे। पहिरियों टाइम में हीअ किताबी मेलो थियो आहे। जेका दोस्त तइलीम सां राब्तो रखनि था या जंहिंजे किताबनि जो पढ़ण जो हिकिड़ो शौक़ु आहे, उन्हनि जे लाइ हिकिड़ो बहितरीनु मैसेज आहे। अमन ऐं महबत जे हिसाब सां, पढ़ाई जे हिसाब सां, तइलीम जे हिसाब सां। तो जेका मेहरापुर शहर में पहिरियों दफ़ो मेलो लॻो आहे, जॾहिं असां दावतनामा ॾियण वेंदा हुआसीं तॾहिं बि उहो असांखे ताजब अचर जे निगाह सां ॾिसंदा हुआ त तव्हांखे इहो शौक़ु कीअं थियो आहे। ऐं हिते किताबनि जो मेलो इहो ख़ुशी जी ॻाल्हि आहे। अॼु असीं हिन किताब मेलो जेको मेहरापुर शहर में सचल कम्यूनिटीअ जे दोस्तनि मुनक़िद कयो आहे, उन में शरीक आहियूं। ऐं मूं बि जेको आहे सो हितां 5 किताब ख़रीद कया आहिनि। ऐं हीअ अॼु मेले जो आख़िरी ॾियारो पियो हले। सो सभिनी दोस्तनि खे, नौजवान पढ़ंदड़ माण्हुनि खे, पाड़ू माण्हुनि खे इहा अपील थी कजे त हिन घुट ॿूसट जे माहौल में हीउ हिकिड़ो बहितरीनु ज़रियो बणिजी असांजे लाइ आयो आहे। अॼु जेको आहे सो 3 ॾींहं आख़िरी ॾींहुं आहे मेले, किताबी मेले जो। ऐं मेहरापुर शहर में जेको आहे हीउ किताबी मेलो पहिरियों दफ़ो लॻो आहे। ऐं किताब उहा शइ आहे जेको इंसान जो दोस्त आहे ऐं रहनुमाई कंदड़ आहे, क़ौमनि जी रहनुमाई कंदड़ आहे। ऐं जेको आहे सो अदब, इख़लाक़ ऐं उनजी जेको आहे रहनुमाई कंदड़ आहे। तमामु सिहतमंद सरगर्मी आहे ऐं किताब ई जेको आहे असुलु ज़िंदगी आहे। ऐं माण्हुनि खे उन ॾे वापसि वञिणो पवंदो, तॾहिं का ज़िंदगी संवारबी ऐं सुधरबी। नंढड़े शहर में हीअ जेका एक्टिविटी थी आहे, ज़ाहिर या तालीम ऐं ॿियनि सिहतमंद सरगर्मियुनि खे फ़रोग़ ॾींदी। इंशाअल्लाह ताला इहा सचल कम्यूनिटी वारा इहा रवायत बरक़रार रखंदा ऐं इन्हनि शयुनि खे अञा अॻिते वधाईंदा। असांजो प्रोग्राम इहो आहे त सिंध जा नौजवान अॻिते अचनि ऐं उन्हनि में इल्म जो शौर वधे। असां चवंदा आहियूं त किताब असांजो अहिड़ो हिकिड़ो दोस्त आहे जेको कॾहिं बि नथो विसरी सघे। अॼुकल्ह भली सोशल मीडिया, नेटवर्क, डिजिटल दौरु हुजे, पर किताब हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जेका असांजे लाइ नायाबु तोहफ़ो आहे।